भेरिया सिटी में व्याजन खां बेज़ार थी कशी कंदड़ नौजवान संदसि माइटनि मौक़े ते बचाए वरितो। मुतासिर इम्तियाज़ बिरोई ॿुधायो त प्लाटिंग जो कमु कंदो हुयसि, जंहिं बाद 2016 में रमज़ान बिरोई, मोहम्मद बिरोई ऐं ॿियनि खां प्लाट ऐं ज़मीनूं ख़रीद कयूं, जंहिं जी क़ीमत अदा करण बावजूदि संदन व्याज मूं मथां वधंदो वियो। हिन वक़्तु 2 करोड़ रुपयनि जो व्याज चढ़ी वियो आहे। हुन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त व्याजनि मां जान छॾाए मूं सां इंसाफ़ कयो वञे। मोरो में शादी का इनकार कंदड़ नारी पारां इलाज में गफ़लत कंदड़ डॉक्टर अमानुल्ला बबर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात करीमा सोलंकी चयो त डॉक्टर अमानुल्ला बबर खां इलाज कराइण वेंदी हुयसि, जंहिं ग़लति इंजेक्शनूं हणी मूंखे उथण वेहण खां लाचार बणाए छॾियो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नौशेरो फिरोज़ में NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई सेशन अदालत नौशेरो फिरोज़ में पेश। अदालत मोहब्बत देरो थाणे ते मुक़ाबले वारे केस जी ॿुधणी करण बाद सुनवाई 17 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी, जॾहिं त मोरो में म्यूनिसिपल कमेटी जे सरकारी प्लाटनि जे दस्तावेज़ात में हेरफेर करण वारे केस जी ॿुधणी एंटी करप्शन अदालत में थी गुज़री। अदालत ॿाहिरां मुर्तज़ा जतोई मीडिया खे ॿुधायो त अॼु अदालत में केस न हलियो। ॿीहर केस सुनवाई जी तारीख़ मिली आहे। सुभाणे ATC अदालत में 6 केस लॻल आहिनि। राणीपुर जे ख़त्म थियल केस ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो असां वटि सलाह मसलियत लाइ आयो हो। उन सां सिंध ऐं मुल्की सियासत ते ॻाल्हियूं थियूं हुयूं। आरो में सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर साहिब ज़ैन शाह पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। हुन चयो त सिंधु दरिया ते कैनाल या डैम हरगिज़ क़बूल न कंदासीं। सिंध जे अक्सर वसीलनि ते पंजाब क़ाबिज़ आहे, पर वेतर वसीलनि खे वफ़ाक़ हवाले करण वारे मंसूबे खे सिंध जी अवाम कामयाब थियण न ॾिनो। नवां सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं कंदड़ अहमद सिंध में रहनि था। धरती मां जी हिफ़ाज़त करण सुठी तरह ईंदी आहे। नवाबशाह में 1.5 महीनो अॻु B सेक्शन थाणे जी हद किरिया मोरी वटि हथियार बंदनि हथां क़त्ल थींदड़ भंगवार बिरादरी 6 नौजवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात शहज़ादी भंगवाड़, फयाज़ अली भंगवाड़ ऐं ॿियनि चयो त 1.5 महीनो गुज़रण बावजूदि वाक़िए जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे।